पहिरीं अक्टूबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ जो इम्कान। नाड़ेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब पहिरीं अक्टूबर खां 15 ॾींहनि लाइ पेट्रोल ₹11.98 ऐं डीज़ल ₹9.17 सस्तो थी सघे थो। गासलेट जे क़ीमतुनि में बि ₹5.5 ताईं लाथ जो इम्कान। 15 सेप्टेम्बर ते हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में रिकॉर्ड वाध कई हुई। पाकिस्तान अंदर गुर्बत रिकॉर्ड सतह 39.4% ते पहुचण जो इंकशाफ। आलमी बैंक पाकिस्तान जी माशी सूरत-ए-हाल ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो आहे त 9 करोड़ पाकिस्तानी गुर्बत जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। पाकिस्तान पंहिंजे मक़सद ज़राअत ऐं रियल एस्टेट ते टैक्स लागू करे मुआशी इस्तेहकाम लाइ GDP 7% जे बराबर मालियाती एडजस्टमेंट कंदे ख़र्च घटि करे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर पारां सेमण जो दौरो। कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते हाज़िरी भरी। निगरान वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल साइंस अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्ड्स जो बि दौरो करे मरीज़नि जी इयादत पिणु कई। निगरान वॾे वज़ीर FP बचाव बंद जो मुआइनो कयो। खेसि बंद जी सूरत-ए-हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। निगरान वॾे वज़ीर FP बचाव बंद जी बुलंदी वधाइण जी हिदायत। मक़बूल बाक़िर ॿोॾ सबबि बेघर थियल माण्हुनि सां बि मुलाक़ात कई। राणीपुर जे पीराणी हवेली में बेदर्दी सां क़तल कयल नींगरी फातिमा जे वारसनि खे मुबैना तौर खंभण जी कोशिश। केस तां हथ न खणण जी सूरत में माराइण जूं बि धमकियूं। मक़तूला नींगरीअ जी अमर शबाना इल्ज़ाम हयो त SHO ख़ान वहाण ॻोठ पहुची ॿारनि बाबति पुछा कई। बाद में केस तां हथ न खणण जे नतीजे में माराइण जूं धमकियूं बि ॾिनियूं। गनी दायो राणीपुर जे पीराणी हवेली जो ख़ासि माण्हू आहे ऐं हू माराइण चाहे थो तहफ़ुज़ फराहम कयो वञे। फातिमा क़तल केस में नामज़द पीर फयाज़ शाह समेत 2 जवाबदारनि खे धमकियुनि वारे केस में खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। पुलिस पारां फयाज़ शाह ऐं मंसूर भट्ट जूं 15 ॾींहनि लाइ जिस्मानी रिमांड ॾियण जी इस्तदा। अदालत फयाज़ शाह ऐं ॿिए जवाबदार खे 5 ॾींहनि लाइ जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। साइफर केस में PTI चेयरमैन जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी सूमर ते मुक़रर। इस्लामाबाद हाई कोर्ट FIA समेत समूरियुनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में बेंच PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदे ईंदड़ हफ़्ते जी कॉस्ट लिस्ट जारी करे छॾी। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान जल्द थींदो। पाकिस्तान अंदर कंहिं बि सियासी पार्टीअ खे सियासी अमल खां रोकियो न पियो वञे। 9 मई जे वाक़िअनि में मुलविस अंसरनि ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई थींदी। निगरान वज़ीर आज़म अनवर अल्लाह काकड़ न्यूयॉर्क में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कैनेडा में सिख अॻवान खे बेदर्दी सां क़तल कयो वियो। भारत तां सिख अॻवान जे क़तल सां ओलह जी दुनिया खे ज़ोर जो झटको लॻो आहे। अमेरिका कैनेडा में क़तल कयल ख़ालिस्तान तहरीक जे अॻवान हरदीप सिंह निजार वारे वाक़े में भारत खां सहकार जो मुतालबो करे छॾियो। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन चयो त भारत सिख अॻवान जे क़तल वारे वाक़े में मुलविस माण्हुनि जो एहतिसाब यकीनी बणाए। अमरीका मामले ते भारत ऐं कैनेडा सां राब्ते में आहे। उमीद कजे थी त जल्द नतीजो निकिरी ईंदो। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी आमदनी खां वधीक असासा केस में कराची जी एहतिसाब अदालत में पेश। अदालत रिमार्क्सनात नेब तरमीमनि बाबति सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अची चुको आहे। हाणे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी मुनासिबत सां मामला ॾिसंदासीं। आगा सिराज दुरानी सां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन चूंडुनि जो शेड्यूल जारी नाहे कयो, रुगो महीनो ॿुधायो आहे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते एतिराज़ आहे। चूंडुनि लाइ तयार आहियूं। नवाज़ शरीफ़ खे जल्द ॾे वापसि अचणु घुर्जे।